हुकूमत तरफ़ां मुल्की कर्ज़नि में 41 सैकड़ो कर्ज़नि जो एतिराफ़। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त मुल्की कर्ज़नि में 41 सैकड़ो इज़ाफ़ो थियो आहे। मुआशी अंग खरहाकारी आहिनि। कर्ज़नि जी अदायगी में बहितरी सां सूरतहाल बहितर थींदी वेंदी। व्याज जी शरह में घटिताई थींदी ऐं बिजली बि सस्ती कई वेंदी। अमरीका सां टेरिफ ॻाल्हियुनि खां पोइ वापार जे मौक़नि में इज़ाफ़ो थियो आहे। हुकूमत ख़र्चनि में घटिताई लाइ इदारनि जी राइट साइज़िंग कई पई वञे। मीरपुर ख़ास पुलिस हथां जाली मुक़ाबले में क़त्ल थियल डॉक्टर शाहनवाज़ कुंवर क़त्ल केस में अॻूणे DIG जावेद जिस्कानी समेत 4 जवाबदार रूपोश करार। मीरपुर ख़ास जी दहशतगर्दी टोड़ अदालत अॻूणे DIG जावेद जिस्कानी अॻूणे SI ऐं ॿियनि खे इश्तिहारी करार ॾेई छॾियो। अदालत केस जी ॿुधणी 29 अगस्त ताईं मुलतवी करे छॾी। हक़ जी जंग जी मुख्य तक़रीब जिना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में थी रही है। सदर आसिफ अली ज़रदारी ख़ास मेहमान हूंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ, आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं ॿिया शिरकत कंदा। हक़ जी जंग जे हीरोज़ शहीदनि ऐं गाज़ियुनि खे बेटा पेश ऐं ख़ुसूसी डॉक्यूमेंट्री ॾेखारी वेंदी। क़ौमी ऐं मिली नगमा पेश थींदा। सदर, वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ ख़िताब कंदा। टिनी हथियारबंद फ़ौजनि जी शानदार परेड, हवाई फ़ौज जा जंगी जहाज़ फ्लाई पास्ट जो मुज़ाहिरो कंदा। सिंध के सकाफ़त ऐं सयाहत वारे खाते पारां ख़ुसूसी आज़ादी ट्रेन कराची का थर पार कर रवानी। कैंट स्टेशन ते सिंध के सीनियर वज़ीर शजील इनाम मेमण ऐं सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार शाह ट्रेन जो इफ़्तिताह कयो। कैंट स्टेशन ते मक़ामी फ़नकारनि फ़न जो मुज़ाहिरो कयो ऐं 78वीं आज़ादी जे मुनासिबत सां केक काटियो वियो। आज़ादी ट्रेन में सफ़र कंदड़ हर स्टेशन ते क़ौमी झंडा फहिराईंदा। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह जो चवणु आहे त सिंध हुकूमत तरफ़ां आज़ादी ट्रेन हलाई पई वञे। ट्रेन 2 ॾींहंनि ताईं सफ़र कंदी ऐं सयाहती मरकज़नि जो दौरो कंदी। थर पार्क जी भर्ती जे वेरी में तक़रीब कोठाई हुई। जिस तरह चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब ने उस जंग के दौरान भी जिस तरीके से पूरी इंटरनेशनल मीडिया में पाकिस्तान का मुकदमा लड़ा और उसके बाद चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब जिस तरीके से एक पार्लिमानी वक्त को लेकर पूरी दुनिया में गए। कराची में पाकिस्तान का सबसे बड़े में बड़ा तारीखी म्यूजिकल शो मुनक़द किया जा रहा है, जिसमें पाकिस्तान के टॉप लेवल के जो हमारे गुलूकार हैं परफॉर्मर वो अपनी परफॉर्मेंस देंगे और उसको भी पब्लिक के लिए फ्री ऑफ कॉस्ट रखा गया है और इसकी भी जितनी रजिस्ट्रेशन थी वो रजिस्ट्रेशन हो चुकी है और आवाम की भरपूर तादाद जो है इसमें शिरकत करेगी। पाकिस्तान का मुकदमा लड़ा और उसके बाद चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब जिस तरीके सिंध के सीनियर वज़ीर शजील इनाम मेमण चयो आहे त हक़ जी जंग में पाक फ़ौज भारत के इबरतनाक शिकस्त ॾिनी। भारत के पंहिंजी टेक्नोलॉजी ते गुरूर हो। राफेल जहाज़ किरण सां भारत जो वॾो नुक़सान थियो। कूड़ खां सवाइ भारत वटि पंहिंजी अवाम खे ॾेखारण लाइ कुझु बि न आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सफ़ाती सतह ते पाकिस्तान जो केस विढ़ियो ऐं दुनिया में अमुन जो आवाज़ बुलंद कयो। सदर आसिफ अली ज़रदारी हमेशह पाकिस्तान खे जोड़ण जी ॻाल्हि कई आहे। आवाम खे हाणे सियासी नारा या ॻाल्हियूं न, रिज़ल्ट घुर्जे। इख़्तिलाफ़ ख़तमु करे हिकु क़ौम बणिजी चैलेंजनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। पाकिस्तान सभ खां वधीक दहशतगर्दी जो शिकार रहियो। पाक फ़ौज जानुनि जो नज़रानो पेश कयो। उहो रुगो अमुन चाहिनि था। पाकिस्तान हिकु मुतहद क़ौम आहे। खेनि उहो पैगाम दुनिया खे ॾियणो आहे। सिंध समेत सॼे मुल्क में जश्न आज़ादी जे हक़ जी जंग जूं तक़रीबूं जारी। कराची में बि रांदियुनि वारे खाते पारां आज़ादी जे ॾियारे बाबति साइकिल रैली। मलीर डिस्ट्रिक्ट जेल में जश्न आज़ादी जी तक़रीब। सूबाई वज़ीर अली असम ज़रदारी, IG जेल्स ऐं ॿियनि जी शिरकत। क़ैदियुनि जो क़ौमी गीतनि ते रक़्स। गंबट में म्यूनिसिपल कमेटी तरफ़ां मीराथन रोड, कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह जे नंढनि वॾनि शहरनि में तक़रीबूं। हक़ जी जंग में भरपूर कामयाबीअ ते पाक फ़ौज जे जवाननि खे भेटा।
गढ़ी यासीन भरिसां ज़मीनी तकरार तां ज़ख़्मी थियल ॻोठाणो सूर नसंदे फ़ौत सूमर जतोई सखर जी इस्पताल में दमधणी हवाले कयो। टालपुर वॾा भरिसां ॻोठ बाकर खान बोज़दार में औरत जो तशदुद थियल लाश पुलिस मीरवा केनाल जी पुल तां 50 वरनि जी लैला शेख जो लाश खणाए इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त औरत राति देर सां पंहिंजे चाहींदड़ सां घरां निकिती जंहिंजो लाश मिलियो आहे। वेस्टइंडीज़ टी वनडे में पाकिस्तान के शिकस्त ॾेई 34 वरनि बाद सीरीज़ खटे वरिती। ट्रिनिडाद में खेॾियल फ़ैसिलाती मैच में वेस्टइंडीज़ 200 रनसुनि तां कामयाबी हासिल कई। पाकिस्तानी टीम 295 रनसुनि जे हदफ़ जी जवाब में 92 रनसुनि ते ढेर। वेस्टइंडीज़ जे कप्तान चीज़ 94 बालनि ते शानदार 120 रनसूं ठाहियूं। जेडन सेल्स 68 रनसुनि एवज़ 6 विकेटूं वरितियूं।